नाज़रीन, सांगर जी गुलशन वसाण कॉलोनी जा रहवासी बुनियादी सहूलतुनि खां वांझल आहिनि। वधीक तफ़सील एडी कुंबर जी हिन रिपोर्ट में। सांगड़ जी वॾी आबादी रखंदड़ गुलशन ऐं सावण कॉलोनी जा रहवासी हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलतनि खां महरूम बणियल। कॉलोनी में पीअण जो पानी, रोड, बिजली न हुअण करे रहवासी सख़्त परेशानियुनि के मुंहुं ॾियण लॻा। इलाइक़े वासी लकड़नि ज़रिए ॿियनि इलाइक़नि मां बिजली आणे ॿारनि था। कच्ची लाइन हुअण करे बाहि लॻण जा वाक़िया बि मामूल बणियल। इलाइक़े में बिजली जी अण ऐलान लोड शेडिंग बि रहवासियुनि जा अंज वधाए छॾिया। कॉलोनी में मेन रस्तनि ऐं गेटनि में बरसाती पाणी ऐं ॿियनि इलाइक़नि जो गंदो पाणी पिणु छोड़ कयो वञे थो, जंहिं करे इलाइक़े में रस्ता ऐं रोड डंडनि जो ॾेख ॾियण लॻा। मच्छरनि जे आज़ार पिणु वधी वियो। ॿियूं केतिरियूं पेट जूं वबाई बीमारियूं पिणु पखड़जण लॻियूं। इलाइक़े वासियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खे बार बार शिकायतनि बावजूद को बि खड़तियल न निकितो। गुलशन साहब नंबर 10 ब्लॉक नंबर 16 इन जा बुनियादी मसला ये आहिनि त ड्रेनेज सिस्टम न आहे ऐं रोड न आहिनि, बिजली जो निज़ाम सही न आहे। कल टोड़ी वॾी 3 बजे राति जो बाहि लॻी ऐं सॼो 3 ॾींहंनि खां लाइट न पई अचे ऐं रोड न आहे, ड्रेनेज सिस्टम ऐं इहे मसला असांजी मसला आहिनि। हाँ हिन ताईं हाल ॾिसो, हिन मसले में अगरि मिसाल तौर ते बीमार असीमार गरीब माण्हू किथां खां राति जो आधी मादी कार न को सवारी अची सघे, हिन आख़िर माण्हू किन किर सघंदो। मां गवर्नमेंट खे अपील कयां थो, बाबा इहो महिरबानी करे को असांजो बंदोबस्त कयो। महिमान अचनि वञे बाबा त किथां खां दरिया पार कयो, हाल ॾिसो वञी ईदगाह वटि ॾिसो। ही अवामी मसइलो आहे। ही बि हितां खां पोइ हिननि जेको आहे हितां खां बि हिननि खे वोट मिलिया हूंदा, हितां खां बि इहा कार्या बिरादरी आहे, ॿिया आहिनि सभु वीचारा माण्हू वेठा आहिनि त माण्हू दरबदर आहिनि। न असां वटि हिते पाणी जी सहूलियत आहे, हिते रोड रस्ता आहिनि। असांजो रोड रस्तो मेन रोड रस्तो जेको आहे इहो बि असांजो ॿुॾो पियो आहे। असां वटि न लाइट जी सहूलियत आहे, न छा लकड़नि ते तारूं पयूं आहिनि, केॾीमहिल तारूं किरंदियूं। हिते ॿियूं बीमारियूं आहिनि, पाणी जे करे पेट जूं बीमारियूं ऐं माण्हू बीमार थियनि पिया। गुलशन ऐं सावण खान जे रहवासियुनि वज़ीर आला सिंध चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां घुर कई आहे त सांगड़ जी वॾी आबादी रखंदड़ इलाइक़े वासियुनि जा बुनियादी मसइला हल करे रहवासियुनि में बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन खाकी ओश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV।